नासिक केपी के मुख्तलिफ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाइयुनि में चोटी दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस वारा उत्तर वज़ीरिस्तान में भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो। स्पेन वॉम्पर इलाइक़े में कार्रवाई में 8 दहशतगर्दनि खे जहन्नम भीड़ो कयो वियो। ॿियो ऑपरेशन ॾखण वज़ीरिस्तान में कयो वियो, जंहिं में 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि टियों ऑपरेशन बनू वारे इलाइक़े में कयो वियो, जंहिं में 8 दहशतगर्द मारिजी विया। फितना हिंदुस्तान खिलाफ भरपूर अज़म से कार्रवाई जारी आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ॿीहर अवांखे ॾियूं पिया। केपी के मुख्तलिफ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में चोटी दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस पारां उत्तर वज़ीरिस्तान में भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो। स्पेन वॉम्पर इलाइक़े में कार्रवाई में 18 दहशतगर्दनि खे जहन्नम भीड़ो कयो वियो। ॿियो ऑपरेशन ॾखण वज़ीरिस्तान में कयो वियो, जंहिं में 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि टियों ऑपरेशन बनू वारे इलाइक़े में कयो वियो, जंहिं में 8 दहशतगर्द मारिजी विया। फितना हिंदुस्तान खिलाफ़ भरपूर अज़म सां कार्रवाई जारी आहिनि।